तंगवाणी वेझो डेरा सरकी थाणे जी हद में ॿिनि धुरनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो आहे। 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जेल नुनारी में मलिक ऐं नुनारी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 औरतुनि समेत ॿिन्ही धुरियुनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मनि में जमाल ख़ातून मलिक, मुस्मात, नजमा ख़ातून नुनारी, एजाज़, शकील अहमद, मुशरफ हुसैन ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस ऐं रहवासियुनि झेड़ो टारियो। 3 ज़ख़्मियुनि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। इलाज हलंदड़ आहे। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तंगवाणी वेझो डेरा सरकी थाणे जी हद में ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े में 12 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जेल नुनारी में मलिक ऐं नुनारी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 औरतुनि समेत ॿिन्ही धुरियुनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मनि में जमाल ख़ातून मलिक, मुस्मात, नजमा ख़ातून नुनारी, एजाज़, शकील अहमद, मुशरफ हुसैन ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस ऐं रहवासियुनि झेड़ो टारियो आहे, जॾहिं त 3 ज़ख़्मियुनि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। इलाज हलंदड़ आहे। तंगवाणी वेझो डेरा सरकी थाणे जी हद में ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो आहे। 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जेल नुनारी में मलिक ऐं नुनारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 औरतुनि समेत ॿिन्ही धुरियुनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में जमाल ख़ातून मलिक, मुस्मात, नजमा ख़ातून नुनारी, एजाज़, शकील अहमद ऐं मुशरफ हुसैन ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस ऐं रहवासियुनि झेड़ो टारियो आहे। 3 ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी आहे, जिन जो इलाज हलंदड़ आहे। तंगवाणी वेझो डेरा सरकी थाणे जी हद में ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थियो आहे।